बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। साथियों, जंहिं वैरायटी में असां मौजूदु आहियूं हीअ आहे सुपर सदाबहार जी सिलेक्शन जेका कई वई उहा वैरायटी आहे ऐं हिन में मिक्सिंग वग़ैरह खे ख़तमु करे माना सुपर सदाबहार जे नाले सां ठाही वई। हीअ वैरायटी 4 अप्रैल जी पोखी आहे, मतिलबु त हिन खे अॼु 60 डेज़ यानी 2 महीना थी चुका आहिनि ऐं ज़बरदस्त कंडीशन में आहे। त हिन में ही जेको आहे अहिड़े क़िस्म जो माना फ्रूटिंग हूंदी आहे, छिटा कोकड़ा हूंदा आहिनि, पर ख़बर कोन पवंदी आहे त सदाबहार जेका आहे वाक़ई सदाबहार आहे। ऐं जेतिरो हिन में माल लॻंदो आहे या जेको वज़नदार फुटी थींदी आहे या ॿियनि वैरायटियुनि जे निस्बत हिन में वधीक आहे। ऐं जेकॾहिं केरु पुछे मूंखां त तव्हांजी पसंदीदा वैरायटी कहिड़ी आहे, त आउं हमेशह जेको आहे ॿुधाईंदो आहियां त सदाबहार आहे। सदाबहार उहा वैरायटी आहे जो तव्हांजी कहिड़े क़िस्म जी ज़मीन हुजे, कहिड़े क़िस्म जी मौसम हुजे, उतर लॻे ॾखणु लॻे कलर हुजे, उन में जब हीअं ॼमी वेंदी आहे। तव्हां ॾिसो त कहिड़ी ज़बरदस्त ख़ूबसूरती सां लॻी बीठी आहे, किथे तव्हांखे गोथ जो हिन में ज़रो बि नज़र कोन्हे ईंदो। 60 ॾींहंनि में हिन वक़्तु जेको आहे हिन जी कैलकुलेशन काउंटिंग कई आहे त 25 खां 30 गोगड़ा जेके आहिनि से लॻी चुका आहिनि। ऐं हिन साल अल्हम्दुलिल्लाह माना मर्ज़ वग़ैरह पेस्ट प्रेशर एतिरो कोन आयो आहे। थोरी घणी वाइट फ्लाई हिन इलाइक़े में आहे, उनजे लाइ हिन खे स्प्रे वग़ैरह कोन कयो आहे। ऐं दोस्त अक्सर करे इहे ई क्वेश्चन कंदा रहंदा आहिनि त फर्टिलाइज़र प्लान ॿुधायो। त फर्टिलाइज़र प्लान दोस्तो उते थींदा आहिनि ऐं तॾहिं कया वेंदा आहिनि जॾहिं तव्हां वटि पाणी जो हथियार मौजूदु हुजे। पाणी जॾहिं न हूंदो आहे त पोइ ज़हनी तौर ते आबादगार जेको परेशान हूंदो आहे, छा कयां कीअं कयां। हाणे हिते टाइम टेबल त पाणी जो आहे कोन, केॾी महिल पाणी पियो मिले 21 ते, केॾी महिल पाणी पियो मिले 18 ॾींहं ते, केॾी महिल 25 ॾींहं ते। ऐं हीअ वैरायटी ख़ासि तौर ते सदाबहार जेका आहे सा अर्ली मेच्योर हुअण जे करे हिन खे पाणी जी वधीक ज़रूरत हूंदी आहे। ऐं शुरू वारा जेके 40 ॾींहं हूंदा आहिनि उन में हिन खे वधीक तातियो वेंदो आहे, हिन खे फर्टिलाइज़र वधीक ॾिनो वेंदो आहे या माइक्रो न्यूट्रन्स जो इस्तेमालु कयो वेंदो आहे त जीअं वधि में वधीक कदु करे सघे। छो जो हीअ वैरायटी जेका आहे सा कदु कोन कंदी आहे, उन करे इन जे लाइ इहा कोशिशि इहा हूंदी आहे त हिन खे जेको कदु कराइजे। सो दोस्तो, हिन खे जेको असां फर्टिलाइज़र प्लान उन में 23 जी हिकु बोरी पहिरें पाणी ते ॾिनी अथऊं। ऐं जॾहिं त हिन खे पंहिंजो हेठि ज़मीन में कुझु बि कोन ॾिनल, उन खां पोइ हिन खे वैरायटी खे हिन वक़्तु ताणी 2 बोरियूं अमोनियम नाइट्रेट जूं, अधु बोरी यूरिया जी अची चुकी आहे। ऐं उन खां सवा हीअ जेको आहे हिन खे हीअ जेको हिन में कचाट या जेका ग्रीनरी तव्हांखे नज़र अचे पई, इहो सॼो कमाल जेको आहे त उन खे ह्यूमिक एसिड ॾिनो अथऊं, के ह्यूमिक जे नाले सां आहे पंहिंजो चाइना वारी कंपनी जेका आहे नागिया उन जो। ऐं उन सां गॾु ॿियो हिन जो लिक्विड फार्मुलेशन में पींदो आहे ह्यूमिक एसिड इलेक्ट। इन जे ॾियण खां पोइ हिन में हीअ ग्रीनरी या हिन जा पन सणभा थी वञनि, इहे सभु शयूं जेके आहिनि से दारोमदार इन ते आहे त इहे शयूं ॾिनियूं वेंदियूं उन सां गॾु। अच्छा, सल्फर जो इस्तेमालु बि कयो आहे, छाजे करे जो हीअ ज़मीन कुझु कलराठी बि आहे। ऐं अक्सर करे हिन असांजी ज़मीनुनि खे ट्यूबवेल जा पाणी वधीक ॾींदा आहियूं। ट्यूबवेलनि जो ई सहारो आहे जंहिंजे करे हीअ वण जेके आहिनि से बहितरीनु जेके हिते थी पिया आहिनि। ऐं सुपर सदाबहार वैरायटी बहितरीनु वैरायटी आहे। ऐं जिन बि दोस्तनि वटि लॻल आहे त उन्हनि दोस्तनि जी गुज़ारिश इहा हूंदी त हिन खे कदु कराइणो आहे। कोशिशि करे पाणी ॾियो, पाणी न हूंदो कदु न कंदी त जल्दी फ्लावरिंग करे वेंदी, छो जो अर्ली मेच्योर आहे। ऐं पोइ बीह ईंदी, पोइ वरी जॾहिं की बारिशूं वग़ैरह थियूं या गर्मी थी त उथंदी, न त उथी कोन सघंदी को। उन करे हिन वैरायटी लाइ इहो लाज़मी आहे। ऐं हिन वैरायटी में शेडिंग बि जेको आहे ॿियनि वैरायटियुनि जे निस्बत जेको आहे घटि थींदी आहे। पेस्ट प्रेशर जो बि जेकॾहिं सुवालु कयो वञे त उहो बि जेको आहे हिन में एतिरो कोन थींदो आहे जेतिरो ॿियनि वैरायटियुनि में थींदो आहे। या जेको ख़ासि करे पिंक जो जेको प्रॉब्लम आहे उहो हिन वैरायटी में, पिंक त सभिनी वैरायटियुनि में लॻे थो पर एतिरो कोन थो लॻे हिन में जेतिरो ॿियनि वैरायटियुनि में लॻे थो। सो हीअ जेका थोरी घणी मालूमात हुई पंहिंजो सुपर सदाबहार जे बारे में असां तव्हां दोस्तनि जे अॻियां शेयर कई विया। कंहिं दोस्त जो सुवालु हुजे त कमेंट करे सघे थो। दोस्तो, तव्हांजी वॾी महिरबानी।